दर्शन करण चाहिं था संसारी पदार्थन जो, संसारी संबंधन जो, उन्हीं में परमात्मा छिपजी तो वञे, प्रगट हूंदे भी ॾिसण में नथो अचे पियो। हीअ भूमि जिते तव्हां असां पहुचाऊं संसार जी हिकिड़ी कुंड आहे। एॾो परे अची विया आहियूं असां पंहिंजे बम्बईअ जे घर परिवार जे तरफ़ खां। भले किन खे परिवार आहे पर पंहिंजे मन खां परे थी वञे त जेको परे 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 परमात्मा आहे तंहिंखे ओरे 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 करे ॾिसी सघंदासीं। त इहा भूमि आहे विवेकानंद जी। पूरो इतिहास मालूम कीन आहे, लॻे थो विवेकानंद हिते आयो, सुभाणे हिन जो आस्थान ॾिसणु हलंदासीं। अवल ख़ैरु घड़ीअ घड़ीअ जो विवेकानंद खे अगलनि संस्कारनि करके अंदर में इहा उत्कंठा जागी त मूंखे परमात्मा जो दर्शन थिए। इहा इच्छा जागण भी प्रेमियो काई रवाजी ॻाल्हि कान आहे। घुमां फिरां खावां पीआं ॾिसां भोग भोॻियां, इहे इच्छाऊं त कूट कूट भरी पयूं आहिनि। पर इन्हनि खे पासीरो करे मां इन्हनि सभिनी खां किनारो करे कंहिं गंगा जे किनारे, कंहिं जमुना जे किनारे, कंहिं सतगुर जे द्वारे वञी करे अने परमात्मा जो दर्शन पायां, इहा इच्छा जॾहिं प्रगट थिए सम्झो अनेक जन्मनि जा पुण्य प्रगट थिया। इहो फ़ैसिलो हर हिकु जीव माई भाई पंहिंजो पाण करे सघे थो, ॿिए कंहिंखे ताक़त कान्हे जो पंहिंजे फ़ैसिलो करे सघे। ऐं इहो फ़ैसिलो करिणो पवंदो परमात्मा खपे या परमात्मा खां कुझु खपे। हिते ॻाल्हि अटकी पई आहे, हिते मामिलो मुंझियो पियो आहे। इनखे सुलझाइण वारा संत सदगुरु महाराज आहिनि त मूंखे परमात्मा जो दर्शन खपे। संतनि महात्माउनि वटि वञे पुछे तोखे तो परमात्मा जो दर्शन कयो आहे? हिन विवेकानंद जो नंढे हूंदे नालो अॻिलो नालो नरेंद्र हुयो। जंहिं तंहिं वटि जी महात्मा जेसिताईं पाण संभलिजे, कुझु ॿुधाए सम्झाए त मिंट अध खां पोइ चए बसि तो दर्शन न कयो, तुंहिंजो तो वटां जवाबु कोन आयो, मां वञा थो पियो। अहिड़नि नौजवाननि खे कोई वरी परमात्मा जो प्यारो मिली करे उन्हनि जे चित खे झटको लॻाए छॾींदो आहे। जॾहिं स्वामी रामकृष्ण वटि पहुतो चई तव्हां भॻवान जो दर्शन कयो आहे? ॿिया कुझु ॿुधाइनि पिया, कुझु चवनि पिया, सम्झाइणु चाहिनि पिया। चए पियो बसि मां सम्झी वियुमि तव्हां दर्शन न कयो आहे। अहिड़ी जंहिंखे तिखी लगन हूंदी आहे उनखे किथे न किथे राह मिली वेंदी आहे। पर जे अॻ में चाह हुजे, चाह खे प्रगट करण वास्ते ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि खां किनारो करिणो पवंदो। हिकु पत्नीअ खे, हिकु छोकिरीअ खे पतीअ जो सुख तॾहिं थो मिले जॾहिं पंहिंजे पेकनि खां, मिटनि माइटनि खां, पंहिंजे माउ पीउ खां किनारो करे पंहिंजो नालो बि बदिलाए थी पई। सभु कुझु पुठ ते छॾे जॾहिं अॻिते थी अचे पई तॾहिं हुनखे पतीअ जो प्रेम थो मिले पियो। त अहिड़े नमूने जॾहिं पतीअ जे प्रेम पाइण वास्ते सभु कुझु छॾिणो थो पए त परमात्मा जे दर्शन दीदार करण वास्ते, उनजे प्रेम पाइण वास्ते प्रेमियो असांखे घणो कुझु छॾिणो पवंदो। पर मिलंदो उन्हनि खां अनंत गुणो थी करे। विवेकानंद जॾहिं उहो नरेंद्र नाले वारो अॻ में, पोइ त विवेक जागृत थियो, नालो विवेकानंद पइजी वियो। रामकृष्ण वटि आयो, परमात्मा जो दर्शन तव्हां कयो आहे? त रामकृष्ण परमहंस हुनखे छा थो चए, तूं दर्शन कंदे, तूं तयारु आहीं? हुन अहिड़ो गिचीअ खां पकड़ियुसि, गिचीअ खां हुन ॿाहिरां न, हुनजे अखरनि खे पकड़े करे हुनखे सावधान कयईं।
तूं दर्शन करणु चाहे तो तूं तयारु आहीं त मां हाणे तोखे दर्शन करणु थो चाहियां, जीअं मां तुंहिंजे साम्हूं वेठो आहियां। उते हुनखे झटको लॻो भई हे को पहुतल पीर आहे। पोइ त साईं उन मां न अहिड़ो हथड़ो घुमायोसि, उन जी समाधि लॻी वई। रोज़ु अचे हुनजे चरणनि में सीस झुकाए, हथड़ो गुरुदेव घुमाए, हुनजी समाधि लॻी वञे, अंदरि ई अंदरि आत्मानंद जो अनुभव करे। आख़िर ईअं बि कुझु ॾींहं लीला हली। आख़िर गुरुदेवन कुझु हिकिड़ो ॿियो नओं क्लास, स्पेशल क्लास खोलण जे ख़्याल खां हिन प्यारे खे अॼु हथड़ो घुमाईंदे बि कोई उहो प्यार ऐं पंहिंजो अनुभव वारी हिनखे अहिड़ी महर जी नज़र न कई। इन में राज़ रखियलु हुयो। थोरो ध्यानु जेकॾहिं ॾेई सघो त ॾियो, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। अॼु उन जो ध्यानु न पियो लॻे, माना कुझु ॾींहं ध्यानु लॻो, पर हिकिड़े ॾींहुं गुरू महाराज हुनखे अॻिते वधाइण वास्ते हूअं पंहिंजो हुनजे मथां कृपा कनि पिया। अॼु हुनजो ध्यानु न लॻण जे करके कि अॼु मुंहिंजो मनु ध्यान में वञे ई कोन थो पियो, मां छा कयां। अॼु तव्हां मूंते महर जी नज़र न कई आहे शायदि, कि प्यारा मुंहिंजे महर ॾे बि घणो निहारींदे। पंहिंजी जोति जॻाए, पंहिंजी प्यास जॻाए, पंहिंजो प्रेम वधाए। जॾहिं तूं पाण पंहिंजे पेरनि ते बीहंदे त तो ॿिए ॾे निहारणु पोइ बंदि थी वेंदो। इहो मां तुंहिंजे मथां हथड़ो पियो घुमायां, तोखे वचन पियो ॿुधाइणा, तुंहिंजो ध्यानु लॻी पियो वञे। हाणे तूं पंहिंजो पाण संभाल। गीता ॿुधण खां पोइ अर्जन जॾहिं इहे वचन चया, नष्टो मोह स्मृति लब्धा तत् प्रसादात मया च्युत स्थितो अस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव। हाणे मुंहिंजो मोह नाश थी वियो आहे। हाणे मां उहो अर्जन कोन आहियां, हाणे मां उहो संसारी माण्हू कोन आहियां। हाणे जीअं तव्हां मूंखे चवंदो तीअं मां कंदुसि। त सत्संग ॿुधण खां पोइ, गुरू जे कृपा प्राप्त करण खां पोइ जी बदिलजी वेंदो। हाणे मां उहो कोन आहियां, हाणे मां उहा न आहियां। के बालकियूं नंढे हूंदे मिली रांदि पियूं कनि। हिकिड़ी छोकिरी मंगियल हुई, रांदि कंदे हुन ॾे काई आग रहिजी वई। कंहिं ॻाल्हि में हाराई रांदि दाह पेच बालकनि जा खेल थींदा आहिनि। बालकियूं माना 15, 16, 12, 14 साल जी हिकिड़ी मंगियल हुई। चई सुभाणे मां तव्हांखे आग ॾींदसि। मींहुं अचे पइजी वियो, उहा रांदि अध में रहिजी वई। सुभाणे ते बि न करे सघी। पणी हुनजी शादी थी वई। 2 ॾींहंनि खां पोइ सारनि मां आई। उहे साहेड़ियूं नंढियूं नंढियूं छोकिरियूं मिली आयूं। अॼु असांखे आग तो ॾे रहियल आहे, असांखे आग ॾे। आग सम्झो था न, दाह पेच जेको तव्हां ॾे रहियल आहे उहो पाणीअ पलव ॾे। चई हाणे मां उहा न आहियां। उहा न आहे तॾहिं छा आहे, तूं आहे सरला देवी आहे, उहा रीटा देवी आहे। भाई मां ॾिसण में उहा आहियां, पर हाणे मां वर वारी आहियां, हाणे मां घर वारी आहियां। हाणे मां उहो सभु कुझु छॾे अॻिते वधी वई आहियां। त तव्हां असां घणो कुझु छॾे करे अॻिते वधी आया आहियूं। लंडन में वञी करे विवेकानंद उथी बीह करे रस्तनि ते घिटनि में चए पियो, आहे कोई अहिड़ो जेको 2 हथ मथे करे चवे त मां वटि परमात्मा खां सवाइ कुझु आहे ई कोन। असां बि ईअं चाहियूं, ईअं सम्झूं, इन ॻाल्हि खे मञूं, परमात्मा खां सवाइ ॿियो कुझु आहे ई कोन। जाॾे निहार ताॾे परमात्मा आहे। चओ हरे राम, जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। सतगुर मूंखे आ समझायो, सतगुर मूंखे आ समझायो। सुमरण में सुख सचो समायो, सुमरण में सुख सचो समायो। नाम जपाए, नाम जपाए, नाम जपाए, नाम जपाए, नाम जपाए प्रभु प्यारा, पंहिंजो नाम जपाए प्रभु प्यारा। पाण पसाए, पाण पसाए, पाण बचाए, पाण बचाए।
सत्संग में अची आनंद पाया, सत्संग में अची आनंद पाया, सफल पंहिंजो जन्म बणाया, सफल पंहिंजो जन्म बणाया। थियो सहाय, थियो सहाय, थियो सहाय, थियो सहाय, थियो सहाय प्रभु प्यारा तू, थियो सहाय प्रभु प्यारा। पाण पसाए, पाण पसाए, पाण पसाए, पाण पसाए, पाण पसाए प्रभु प्यारा पंहिंजो पाण पसाए प्रभु प्यारा। जॾहिं 12 ॻाल्हाइण 12 कनेक्शन कुझु बंदि कबा कटबा तॾहिं त अंदर जो आनंद माणे सघिबो। 12 ॻाल्हाइण घटि कबो। मैं कंहिं सम्झायो मूंखे पए मोहन माना सोन, पर कोई मोहन करे ॼाणे अंदर जो बटण बि बंदि करे छॾे। हिन अंदरि चालू थी वञे, ॿाहिरां चुप हुजे पर अंदरि चालू थी वञे, पर जॾहिं ॻाल्हाइणु शुरू करे त वरी बंदि ई न करे। कंहिं माता खे घणे ॻाल्हाइण जी फ़ोन में आदत हुई, सभिनी खे कान्हे का, मर्द बि घणो ॻाल्हाईंदा आहिनि, धंधे दाड़े जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। अॼुकल्ह चई कंहिंखे ॾुखियो थो सघिजे पियो, पर ॻाल्हि आहे सची। संत था सच चवनि, पोइ कंहिंखे वणे न वणे, जेको ॻाल्हि खणे माल पियो आहे मणे, जंहिंखे ख़ुशी खणे। काॾे फ़ोन अचे त अजा सॼा सुवाल पुछी घणे पेकनि सां ॻाल्हाइण, तोसां मूंसां। पति हुनजो थोरो परेशान थियो, बास बास ऐं स्वामी टेऊंराम महाराज, मुंहिंजी घरवारी जॾहिं खां घटि ॻाल्हाईंदी, मां तोखे 5 सै जो ॾोढो चटणी कराइण ईंदुसि। हिकु ॾींहुं घरु वेठो हुयो, फ़ोन आयो, ॾिसई त 5-7 मिंट में घरवारीअ फ़ोन रखी छॾियो। ॾाढो ख़ुशि थियो, गदगद थियो, एॾो आनंद आयुसि। हिकदमि तिजोरी खोलियईं, 5 सै नोट कढई, काॾे वञे पियो, भई मां स्वामी जे दरबार में वञी करे पंहिंजी बास लाहे अचां, बास पूरी करे अचां। पत्नी पुछियो काॾे था वञो पिया? अचे मां बास बासी, तूं जॾहिं थोरो ॻाल्हाईंदीअं तॾहिं खां मां वधी ॾोढो चटणी कराईंदुसि। भाई अॼु तो थोरो 5 मिंट में फ़ोन रखियो, चए जो रांग नंबर हुयो। भाई रांग नंबर में मां इहे 5 मिंट ॻाल्हाया, भला तूं किथां थी ॻाल्हाए, तुंहिंजो नंबर कहिड़ो आहे, तुंहिंजो नालो छा आहे, छो लॻायो, जंहिंने लॻाए पई उनजो नालो छा आहे, उन में कहिड़ो कमु हुयो। इन में 5 मिंट वञाए छॾियईं, फ़ोन हुन जा ग़लति करे छॾियईं। अहिड़ी इन ॻाल्हाइण खां जॾहिं बंदि कबो, पाण खे चवणु माठ मिठाई, चवणु चरियाई, वरजाइणो आहे विक, जा जीअं तव्हां सिखो त सिखे सियाणा सुहिणो थिए। सोन शांती, चवणु चांदी, घणी चओ चओ उपांदी, प्रभु इन खां जॾहिं थिए वांदी त लाल लही लाल थिए। पर शांति करे केरु? चओ हरे राम। शब्द अगरि मीठा ना हो, ॻाल्हाइजे, ॻाल्हाइण जी मन कान्हे, पर मिठो ॻाल्हाइजे, थोरो ॻाल्हाइजे, धीरे ॻाल्हाइजे। इहो बि भॻतीअ जो हिकु अंग आहे। जेको धीरे ॻाल्हाए थो, मिठो ॻाल्हाए थो, सम्झो अॼु न सुभाणे पणीअ पक परमात्मा जे पासे लॻी वेंदो। इहे बि परीक्षाऊं आहिनि। शब्द अगर मीठा ना हो तो जहर बन जाता है, हृदय में अगर प्रेम ना हो तो हृदय पत्थर बन जाता है। प्रेम में अगर वासना ना हो तो प्रेम वरदान बन जाता है। भगत में अगर याचना ना हो तो भगत भगवान बन जाता है। बोलो सद्गुरुदेव भगवान की जय। जो हरे राम। हरे राम। जिनके पास कुछ नहीं है उन पर भी हंसती है दुनिया। कुछ अथसि ही कोन, कुछ कयो ही कोन अथई, ईअं वेठो वारनि वांगुरु घुमंदो थो वठे। जिनके पास कुछ नहीं है उन पर हंसती है दुनिया, जिनके पास सब कुछ है उनसे जलती है दुनिया। हाणे काॾे वञ, जे माल पदार्थ साईं ॾिना आहिनि त ॿिया जलनि था पिया। इहो जलणो ठरणो वधणो घटिजणु जॾहिं बंदि थींदो तॾहिं सची रोशनी अंदरि उजालो थी वेंदो।
ये ॿाहिरां कनेक्शन कटिजी वञनि त पोइ अंदरि आत्मा जी जोत जगी वञे। चओ हरे राम। हरे राम। प्रेमियों के पास, भक्तों के पास, संतों के पास वो चीज़ है जिसके लिए तरसती है दुनिया। संतन वटि उहा चीज़ आहे, अने विवेकानंद वटि उहा चीज़ हुई जंहिंजे लाइ दुनिया तरसे पई। ऐं अहिड़ो असांखे बि जेकर प्रेम मिले। चओ हरे राम। हरे राम। प्रेम अगरि, प्रेम जेकॾहिं धन में आहे त मोह बणिजी वेंदो, लोभ बणिजी वेंदो। कंहिंजो बि अगरि प्रेम धन में आहे त उहो लोभ बणिजी वेंदो। प्रेम परिवार में आहे त उहो मोह बणिजी वेंदो। उनखे प्रेम न चइबो, उनखे मोह चइबो। मोह पदार्थनि में, प्रेम पदार्थनि में आहे त उहो संसार बणिजी वेंदो। प्रेम नाम रूप में आहे त उहा माया बणिजी वेंदी। प्रेम शरीर में आहे त उहो मां जो अजायो अनात्मा जो अहंकार बणिजी वेंदो। अगरि प्रेम सत्संग में आहे त उहो आनंद बणिजी वेंदो। प्रेम सतगुरनि में आहे त आत्मानंद बणिजी वेंदो। परमात्मा में प्रेम आहे त परमानंद बणिजी वेंदो। शुद्ध स्वरूप में प्रेम आहे त निजानंद बणिजी वेंदो। विवेकानंद यात्रा करे रहियो, लंगोटी पई बिना कंहिं कपिड़नि जे, सादे सूदे नमूने। हिकिड़ो वरी वाणियो सेठ खाई रहियो हुयो, कुझु आशईंसि ॼाए चई मूंखे न खपे। खाई करे हुनखे जखाए पियो। चई कुझु संत थियो आहे, कमाए खा, वॾ वेहिजी वेंदे। उहो मुस्कुराए पियो। कुझु कोई घटि वधि चवे ऐं तूं मुस्कुराए ॿुधी सघें थो पियो। मुस्कुरा कर गम का ज़हर जिसको पीना आ गया, ये सच है संसार में उनको जीना आ गया। संत मुस्कुराए पियो। मूंखे थोरी थो ॻाल्हाए, मां शरीर हुजां त मां पाण खे इहे वचन पकड़िया नी। वरी कंहिं स्टेशन ते लथा, उहो बि लथो, उहो बि लथो। न कंहिं दुकान तां वञी करे शइ वठी करे पए खाधी निहारे पियो। चई ॾिस पैसा हुजनि हा त तूं बि जेकर खाए हा, कुझु पदार्थ वठे हा, पैसनि सां ख़रीद करे हा, जेको वणे हा मिठाई माल खाए हा। एतिरे में हिकिड़ो हलवाई अचे पहुतो, सुठा ताम खणी आयो, पकवान खणी आयो। हथड़ा जोड़े विवेकानंद खे पेरें पई करे चईंसि प्यारा खा। चई बाबा तूं काई भुल थी थिए पई। चई न मूंखे 2 मिंट अॻु में थोरो झूठो अची वियो, दुकान ते वेठो हुअसि। परमात्मा मूंखे अंदरि प्रेरणा कई त भरिसां स्टेशन जे तुंहिंजे स्टाल जे वेझो हिकिड़ो महात्मा बीठो आहे, तंहिं ॾे तूं सुठो पदार्थ खणी वञु। उहो बुखियो आहे, मुंहिंजो प्यारो बुखियो आहे, तंहिंखे खाराए त मां तुंहिंजे मथां राज़ी थी वेंदो। उहो सेठ ॾिसे पियो, नमस्कार करे चई संत तुंहिंजी जय जयकार आहे। सो प्रेमियो जेको थोरो सब्र करे थो, थोरो धीरज करे थो, तंहिंजे मथां परमात्मा प्रसन्न थिए थो। प्रभु प्यार जे प्रेम प्यालो, प्रभु प्यार जे प्रेम प्यालो। रही जगत में रहामत वालो, रही जगत में रहामत वालो। प्रभु प्यार जे प्रेम प्यालो, प्रभु प्यार जे प्रेम प्यालो। रही जगत में रहा निरालो, रही जगत में रहा निरालो। अर्ज अगाए, अर्ज अगाए, अर्ज अगाए, अर्ज अगाए, अर्ज अगाए प्रभु प्यारा पंहिंजो अर्ज अगाए प्रभु प्यारा। पाण पसाए, पाण पसाए, पाण पसाए, पाण पसाए, पाण पसाए प्रभु प्यारा पंहिंजो पाण पसाए प्रभु प्यारा। सतगुर जी कृपा जो इहो ई फल आहे, इहो ई परिणाम आहे, इहा ई रिज़ल्ट आहे। परमात्मा जो दर्शन दीदार थी वञे।
संसार खे संसार न सम्झी उन करतार जो रूप सम्झंदासीं त सदा आनंद में रहंदासीं। हाणे स्वामी जगदीश मुनि महाराजनि पंहिंजे वचननि सां असांखे